अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अल्लाह ऐं संदसि रसूल सां मुशरिकनि जो अहद इक़रार कीअं थो रही सघे जॾहिं हू खुद उन खे टोड़ींदा रहनि था। अलबत्ता जिन सां मस्जिद हराम वटि तव्हां अहद कयो हो उन्हनि सां अहद निभायो जेसी ताईं उहे तव्हां लाइ पंहिंजे मुआहिदे ते कायम रहनि त तव्हां बि उन्हनि लाइ पंहिंजे मुआहिदे ते कायम रहो। बेशक अल्लाह मुत्तकीन फरमाबरदारनि ऐं परहेज़गारनि सां मोहबत करे थो। उन्हनि सां भला मुआहिदो कीअं कायम रखी सघिबो या उहो कीअं मुमकिन आहे जॾहिं संदन उहा हालत आहे तो जेकॾहिं उहे काफ़िर अव्हां ते गालिब थीन त हू अव्हां जे हक़ में न मिटी माइटीअ जो ख्याल कंदा ऐं न कंहिं कौल इक़रार जो, ऐं हू त अव्हां खे सिर्फ़ मिठियुनि ज़बानी ॻाल्हियुनि सां ख़ुशि करे रहिया आहिनि यानी मुनाफ़िकी वारी खुशामद करे रहिया आहिनि ऐं संदन दिलियूं मञण लाइ तयार न आहिनि। उन्हनि मां अक्सर फासिक यानी बेदीन नाफरमान बदकार कूड़ा अहद शकन ऐं बिचापड़ा आहिनि। उहे ई मुशरिक आहिनि जिन अल्लाह जी आयतुनि खे थोड़े मुल्ह ते वठी विकिणियो पोइ माण्हुनि खे अल्लाह जी राह खां रोकियो। बेशक जेकी कुझु हू कनि था सो तमामु बुछड़ो आहे। उहे न कंहिं मोमिन बाबति मिटीअ माइटीअ जो लिहाज़ कंदा आहिनि ऐं न कंहिं मुआहिदे या ज़िमे जो ख्याल कंदा आहिनि ऐं उहे ई हद खां लंघंदड़ आहिनि। पोइ जेकॾहिं हाणे बि हू तौबा कनि ऐं नमाज़ क़ाइम कनि ऐं ज़कात अदा कनि त तव्हांजा दीनी भाइर आहिनि ऐं इल्म रखंदड़ माण्हुनि लाइ असां पंहिंजूं आयतूं ऐं हुकुम खोले खोले बयान करियूं था। ऐं जेकॾहिं उहे अहद यानी अंजाम करण खां पोइ पंहिंजा कसम टोड़ीनि ऐं अव्हां जे दीन ते ताना हणनि या ऐब जोई कनि त अहिड़नि काफ़िरनि जे सरदारनि सां जंग करियो छाकाणि त उन्हनि जो को अहद न आहे यानी उन्हनि जे कसमनि कौलनि ऐं इक़रारनि ऐं अहदनि ते को बि एतबार कोन्हे। तंहिं करे उन्हनि सां विढ़ो त मन हू ज़ुल्म फितने फसाद शरारत ऐं अहद शिकने खां बाज़ अचनि। छा तव्हां अहिड़ी क़ौम सां न विढ़ंदो जिन पंहिंजनि कसमनि खे भञो ऐं पैगंबर खे वतन निकालीअ लाइ संभरायो ऐं तव्हां जे ख़िलाफ़ पहिरिएं भेरे लड़ाईअ जी शुरूआत बि हुननि कई। छा तव्हां उन्हनि खां डिॼो था? पोइ जेकॾहिं अव्हीं सचा मोमिन आहियो त अल्लाह वधीक हक़दार आहे त उन खां डिॼो। तंहिं करे मोमिनो तव्हां खे घुर्जे त उन्हनि सां जंग करियो। अल्लाह उन्हनि खे तव्हां जे हथां ईज़ाउ रसाईंदो खेनि ख्वार कंदो ऐं अव्हां खे मथनि सोभ ॾींदो ऐं मोमिननि जी दिलुनि खे थधो कंदो ऐं ठारींदो ऐं उन्हनि जे दिलुनि जी कावड़ गम ऐं गुस्से खे दूर कंदो। अल्लाह जंहिंखे घुरंदो आहे तंहिं खे पंहिंजी बाज ऐं बख़्शिश सां मोटंदो ऐं अल्लाह सभु कुझु ॼाणींदड़ ऐं निहायत दानाओ आहे। छा तव्हांजो ख़्याल आहे या तव्हां उहो गुमान कयो आहे त बस ईअं ई तव्हां खे बिना आज़माइण यानी बिना जिहाद जी तकलीफ़ जे छॾे ॾीबो हालांकि तव्हां मां अल्लाह अञा उन्हनि खे ज़ाहिर ई न कयो या निखेड़ियो आहे जिन अल्लाह जी वाट में जिहाद कयो ऐं जिन अल्लाह ऐं संदसि रसूल ऐं मोमिननि खां सवाइ कंहिंखे बि दिली दोस्त ऐं राज़दार न करे वरितो ऐं अव्हीं जेकी कुझु कंदा आहियो तंहिं खां अल्लाह चङी तरह बाख़बर आहे।